हक मौजूद जी लतीफ़ जी बोली जी तो 15 अगस्त शाम जो मुखे आफाक मूसा दोस्त असी दुकान पंहिंजो बंद कयोसीं। दुकान का वापसी अची असी नसीम नगर पंप जमाली पंप ते पहुतासीं तेल भरण लाइ। उते जेको आहे सिविल ड्रेस में मलबूस एहलकार हथियारनि समेत ऐं 2-3 पुलिस जूं गाॾियूं जे सिविल ड्रेस वारनि अची असांखे पोयां बटणी करे मूंखे ऐं मुंहिंजे दोस्त के असांखे मथो कारो कपिड़ो ॾेई करे के अणॼातल हंध ते मुंतक़िल करे विया। उते तशदुद खां बाद असां को पुछा वछा कई वई त असां वटि अहिड़ी का बि एक्टिविटी न निकिती। ख़ासि करे 14 अगस्त जे हवाले सां जेको आहे त उन हिसाब सां असांजो अहिड़ी का ॻाल्हि आहे न चयो वियो त तव्हीं कुझु पंहिंजो माहौल जोड़ियो पिया। असां चयो असीं कुझु बि न पिया जोड़ियूं, असीं पंहिंजो कारोबार था कयूं, रोज़ी में लॻी आया आहियूं। उन खां पोइ असांखे मुख़्तलिफ़ हंधनि ते रखियो वियो। मुख़्तलिफ़ हंधनि तां ॾींहं जो राति ॾींहं लाइ किथे रखियो वियो, राति लाइ किथे रखियो वियो। उते तरह तरह जा माना असां ते तशदुद कया विया। असांजे जेको आहे त नक में पाणी जो दोस्तनि खे चुनी जो पाणी विधो वियो ऐं जेको आहे त असांजे पेरनि ते जेको आहे त तशदुद कयो वियो, जेको सुॼाया विया आहिनि। ऐं राति असांखे जेको आहे त उन्हनि जेको आहे पाण में मीटिंग करे जंहिंमें जेको आहे आला ऑफिसर हुया उन्हनि इहो माना असांखे चयो त बाबा तव्हांखे असीं पुलिस जे हवाले कंदासीं, हैंडओवर कंदासीं। पोइ असांखे दोस्तनि खे खोड़ मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको आहे त मूंखे भिटाई नगर थाणे ते खणी आया। भिटाई नगर थाणे ते पहुचण खां मूंखे जेको आहे त वरी गाॾी भिटाई नगर थाणे खां कढी करे कार ते खणी वञी मूंखे अखियुनि ते पटी ऐं पोयां हथ ॿधी करे त मूंखे जेको आहे त टंग मां गोली हई वई, जंहिंमां जेको आहे त मूंखे अस्पताल खणाए आया। ऐं जेको आहे त हिते पुॼी करे दोस्तनि सां राब्तो कयुसि ऐं 7 बजे जेको आहे सुबुह जो मूंखे डॉक्टरनि रेफर कयो आहे कराची ट्रामा सेंटर लाइ। रेफर कयो आहे त बाबा तव्हांखे जेको आहे त वञिणो आहे कराची। हिते तव्हांजी जेकी गोली लॻल आहे उहा नफ़्स जेकी तव्हांजी आहे उहा फाटी पई आहे, त जेतिरो जल्द थी सघे तव्हां कराची पुॼो। त एतिरो टाइम थी वियो आहे त हिकिड़ी लॻल आहे असांखे। हाणे एतिरो वक़्तु थी वियो आहे असांखे जेको आहे त अस्पताल इंतज़ाम में असांखे रेफर लेटर ॾेई छॾिया आहिनि। पुलिस वारा रेफर लेटर खणी वञी थाणे ते विया आहिनि। उहो थाणे ते वरी दोस्त विया आहिनि त चवंदा असां ताईं न पहुता आहिनि त इहे ड्रामो करनि था। जेको आहे त असीं इहो मुतालबा कयूं था सिंधी क़ौम खां त असांजो इहो आवाज़ु जेको आहे त सगारो करनि। ऐं जेको आहे तीअं जा सुभाणे अॼु असां सां हीअ थियो आहे, सुभाणे ॿिए कंहिं क़ौमी कारकुन या कंहिं बि मज़लूम सां न थिए। जी लतीफ़।